الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وقال الذين لا يعلمون لولا يكلمنا الله أو تأتينا آية كذلك قال الذين من قبلهم مثل قولهم تشابهت قلوبهم قد بينا الآيات لقوم يوقنون إنا أرسلناك بالحق بشيرا ونذيرا ولا تسأل عن أصحاب الجحيم. صدق الله العلي العظيم. درود الشريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़रियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला मुशरिकनि जे उन एतिराज़ जो जवाबु फरमायो हो जेको हुननि एतिराज़ कयो हो त मुसलमान कॾहिं बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ था पढ़नि त कॾहिं वरी बैतुल्लाह जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ था पढ़नि। लिहाज़ा मुसलमाननि जे दीन ऐं मसलक खे कोई टिकाउ ई कोन्हे। नऊज़ बिल्लाह अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ चई करे हुननि शुबहात पैदा करण जी कोशिशि कई। अल्लाह तबारक व ताला उन जो जवाबु ॾिनो हो त वलिल्लाहिल मशरिक़ वल मग़रिब, ओला ओभर सभु अल्लाह ताला जा तरफ़ आहिनि। ऐनमा तुवल्लू फसम्मा वजहुल्लाह, जाॾे बि मोह कंदव त अल्लाह जी ज़ात खे लहंदव। अल्लाह ताला हर जॻह ते मौजूदु आहे। वरी हुननि जो ॿियो एतिराज़ हो त अल्लाह तबारक व ताला जे लाइ औलाद साबित कयूं, चयूं त मलाइक। मुशरिकनि चयो अल्लाह ताला जूं नियाणियूं आहिनि मलाइक। यहूदियुनि चयो त उज़ैर अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो पुटु आहे। ईसाइनि चयो त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो पुटु आहे। अल्लाह ताला उन्हनि जो बि जवाबु ॾियणु फरमायो हो त हीअ त सभु मुंहिंजी मख़लूक आहे। हाणे इन जी निस्बत खे बरक़रार रखंदे अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व ताला उन्हनि जे कुझु ॿियनि बेवकूफ़िन जो बयानु फरमायो आहे। माना ॾिसो न, जेको नथो मञणु चाहे त पोइ अजाया एतिराज़, अजाया सवाल, अजाया शुबहात, अजाया बहाना पियो थो ॻोल्हे। अल्लाह तबारक व ताला उन दौर जे यहूदियुनि नसरानियुनि जे हर बहाने जो जवाबु ॾिनो आहे। हर शिकायत जो जवाबु ॾिनो आहे, इज़ालो बयानु कयो आहे ऐं दलील बयानु कयो आहे। हाणे रिवायत जे अंदरि ईंदो आहे त मके जे मुशरिकनि यहूदियुनि ऐं नसारनि गॾिजी करे हुज़ूर सलातो सलाम जन खे बि हीअ ॻाल्हि कई त तव्हां न क़ुर पाक खणी करे असां ॾे अचो था, क़ुर ॿुधायो था, दावत तबलीग कयो था, नसीहत कयो था, ईमान आणण जी तलक़ीन कयो था, कलमे पढ़ण जी तलक़ीन कयो था, चओ था त इहो अल्लाह ताला कलाम क़ुर पाक ॾिनो आहे। अल्लाह ताला असांखे पाण खे छो नथो चए? बेवकूफ़ी ॾिसो, अल्लाह जे पैगंबर खे था चवनि त अल्लाह ताला असांखे छो नथो चए? जीअं वहीअ जे ज़रिए, मलाइकनि जे ज़रिए, फ़रिश्तनि जे ज़रिए तव्हां ताईं पैगाम पहुचाए थो, असां ताईं छो नथो पैगाम पहुचाए? ईअं असांखे बि ॿुधाए, असांखे बि पाण चए, असां ॾे वही मोकिले, असांखे पाण चए, पाण असांखे सेखारे, चवे, पोइ मञीदासीं। अल्लाह तबारक व ताला उन जो जवाबु ॾींदे फरमायो ऐं हुननि एतिराज़ में इहा ॿी ॻाल्हि बि कई, जवाबु बाद में बयानु कयूं था। औ तातीना आया, जे भला अल्लाह ताला असां सां पाण सां नथो ॻाल्हाए, पाण नथो चए, त पोइ भला असां ॾे का निशानी मोकिले, जंहिं निशानीअ खे ॾिसी करे असां सम्झूं त हा वाकई अल्लाह ताला जी निशानी आहे अहिड़ी। अल्लाह तबारक व ताला उन्हनि जे इन बेवकूफ़ीअ जो जवाबु ॾींदे फरमायो त वक़ाल الذين لا يعلمون لولا يكلمنا الله أو تأتينا آية। अल्लाह ताला फरमायो त इहे जेके जाहिल आहिनि न, बेवकूफ़, जिन वटि इल्मु कोन्हे, साईं केरु चए यहूदियुनि नसरानियुनि ऐं मुशरिकनि मां जेके जाहिल आहिनि, ला यालमून लौला युकल्लिमुन अल्लाह, ये जाहिल चवनि था त अल्लाह ताला असां सां छो नथो कलाम करे ॻाल्हाए। औ तातीना आया, या चवनि था त असां छो नथो का निशानी मोकिले। अल्लाह से जवाब ॾियण खां पहिरियां
हिकिड़ो लफ़्ज़ अहिड़ो फरमायो, फरमाई तशाबहत क़ुलूबुहुम कज़ालिक क़ाल अल्लज़ीना मिन क़ब्लिहिम मिस्ल क़ौलिहिम तशाबहत क़ुलूबुहुम। हिननि बि हुननि जहिड़ी ॻाल्हि कई आहे जेके हिननि खां पहिरियां चई विया। केरु? बनी इसराइल वारनि। यादि हूंदो तव्हांखे, ताज़ो गुज़रियो आहे। बनी इसराइल वारनि मूसा अलैहिस्सलाम खे चयो हो त तौरात तोखे अलाह तबारक व तआला ॾिनो आहे, तव्हां खणी आया हो। अलाह ताला असांखे पाण चए त तौरात मुंहिंजो किताबु आहे। मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे वठी बि वियो, चूंडे करे तूर सीना जबल ते 70 माण्हू वठी वियो। अलाह ताला उन्हनि जे ज़ात सां सचपच क़ुरान थो चवे ॻाल्हायो त मूसा अलैहिस्सलाम मुंहिंजो पैगंबर आहे, तौरात मुंहिंजो किताबु आहे, नाज़िल थियल मां ॾिनो आहे हुनखे, हुनखे मञियो। वरी उते एतिराज़ कयूं त पोइ असांखे जॾहिं ॻाल्हाईंदो त पोइ ॾेखारी छो नथो पाण? वरी आहे बेवकूफ़, पाण ॾेखार। हाणे जॾहिं एॾी वॾी गुस्ताखी कयूं, बेअदबी कयूं, तॾहिं आसमान खां बाहि हिकिड़ी कड़काहट आई जेका हिनखे साड़े वई। अल्लाह ताला वरी बि महिरबानी कई, मूसा अलैहिस्सलाम जी दरख़्वास्त सां हुनखे वरी ज़िंदा कयो। मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो, या अलाह आलमीन, जे हिनखे मारणो हुई त उते मारी, हां हिते कीअं मारियई? नऊज़ बिल्लाह। अल्लाह तबारक व तआला इन लफ़्ज़नि मां कोई ईअं न सम्झे त अल्लाह तबारक व तआला जा फ़ैसिला के हिकमत खां ख़ाली हूंदा आहिनि, या नऊज़ बिल्लाह अल्लाह तबारक व तआला जी ज़ात वटि का सोच फ़िक्र कान्हे का। अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम खे अहिड़ा लफ़्ज़ चवराइण चाहे पियो, मुंहिंजा रब हे हिते मरी विया, हाणे हिननि खे वठी वेंदुसि त पोइ माण्हू त मञींदा ई कोन, माण्हू त मञींदा ई कोन। वेतर मूंखे चवंदा तव्हां चूंडे चूंडे माण्हू माराया आहिनि, बहानो करे कोन मञींदा, वधीक ज़िद्दियत पैदा थींदी। अल्लाह ताला हुनखे ज़िंदा कयो, वरी मोटी विया। क़ौम जे माण्हुनि खे वरी बि उते हराम पई करे ॿुधायूं त अल्लाह ताला चए थो जेके अहकाम थी सघंदो मञियो, जेके न थी सघंदो त बसि। हाणे अल्लाह तबारक व तआला हिते फरमाए थो त हे जेके मके जा मुशरिक आहिनि, यहूदी नसरानी, मुंहिंजे नबीअ जे दौर वारा, इहे ॿियो उन्हनि जहिड़ी ॻाल्हि था कनि। कज़ालिक क़ाल अल्लज़ीना ला यअलमून मिस्ल क़ौलिहिम। हे बि ॻाल्हि था कनि उन्हनि माण्हुनि, उन्हनि जाहिलनि वांगुरु जेके पहिरियां गुज़री चुका आहिनि। तशाबहत क़ुलूबुहुम। अल्लाह जी फरमाए थो जो दिलियूं हिकु जहिड़ियूं आहिनि, न मञण में, ज़िद्दियत में, नाफ़रमानी में हिकु जहिड़ियूं दिलियूं अथनि। असां बि चवंदा आहियूं न कॾहिं कॾहिं को हिकिड़ो माण्हू ज़िद्दी थी पवंदो आहे, नाफ़रमान थी पवंदो आहे, पोइ को अहिड़ियुनि आदतुनि वारो ॿियो माण्हू बि मिलंदो आहे त पोइ चवंदा आहियूं ॿई हिकु जहिड़ा अथई। कॾहिं कॾहिं सिंधीअ में चवंदा आहियूं त बाबा ॿिन्हिनि खे हिकु ई सम्झो, बाबा हिकिड़ीअ तस्वीर जा ॿ पासा अथई, चवंदा आहियूं कॾहिं कॾहिं। कॾहिं कॾहिं कचो लफ़्ज़ बि चवंदा आहियूं त ॿई वाशरूम गॾु हूंदा अथई। उबतो सुबतो लफ़्ज़ चवंदा आहियूं उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके हिकु जहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि, हिकु जहिड़ियूं आदतूं रखंदा आहिनि, हिकु जहिड़ा सुवाल एतिराज़ रखंदा आहिनि, हिकु जहिड़ी ज़िद्दियत रखंदा आहिनि, हिकु जहिड़ो खाइण पीअण जो नाफ़रमानी हिकु जहिड़ी रखंदा आहिनि, त पोइ उन्हनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला इहा ॻाल्हि फरमाई आहे त तशाबहत क़ुलूबुहुम, उन्हनि जूं दिलियूं हिकु जहिड़ियूं अथव। हिकु ॻाल्हि त हिननि जी बेवकूफ़ी ॾिसो, पाण खे वरी अल्लाह ताला जे पैगंबरनि जहिड़ो था सम्झनि त अल्लाह ताला जीअं पैगंबरनि खे पैगाम मोकिलींदो आहे असांखे बि मोकिले। छा ॿिली, छा जुलाब? अजीब अंदाज़ में हिननि जो सुवाल हो। अल्लाह ताला फरमायो, ॿियो वरी चवनि था त असांखे इहा निशानी मोकिले। क़द बय्यनल आयात लिक़ौमी यूक़िनून। माण्हुनि जे लाइ त असां केतिरियूं ई निशानियूं मोकिलियूं आहिनि, जेके मञनि था, मञण वारनि जे लाइ केतिरियूं ई निशानियूं मोकिलियूं आहिनि। असां हे त हिकिड़ी था घुरनि कमकुल। पोइ हाणे जॾहिं हुननि जे इन ख़बासत खे अल्लाह तबारक व तआला वाज़िह लफ़्ज़नि में फरमायो त ही बि हुननि जहिड़ा मुशाबिह आहिनि हिक ॿिए सां दिलनि में, हुननि जूं दिलियूं बि 100 दलील ॾेई वियो त बि चवंदा त मैं न ईमानता। जेको चए थो मां न मञींदुसि हुनखे छा कबो? हुनखे दलील त छा, पर क़ुर पाक नंढे कुंडे में घोटे में थाधल करे पियारियोसि न त बि कोन मञींदो। जेको ज़िद्दी थी पियो चए थो मां न मञींदुसि। अल्लाह ताला फरमायो हिननि जूं दिलियूं बि उन्हनि जहिड़ियूं आहिनि। बाक़ी निशानी था घुरनि, निशानियूं था खोड़नि, नथा मञनि निशानियुनि खे, नथा ॾिसनि उन्हनि खे। अंधा आहिनि अखियुनि जे हूंदे, ॿोड़ा आहिनि कननि जे हूंदे, दिलनि जे हूंदे मोगा आहिनि, बेअकुल आहिनि, बेवकूफ़ आहिनि। तॾहिं त अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कनि, एतिराज़ कनि, अजाया सुवाल कनि। बसि हिननि खे मञणो कोन्हे को, तॾहिं त अहिड़ी अजाया सुवाल कनि। पोइ हाणे जॾहिं इहे ॻाल्हियूं बयानु थी पियूं त हुज़ूर सलातो वसलाम जन खे इहो फ़िक्र रहंदो हो त कंहिं न कंहिं तरह सां इहे माण्हू जेकर मञे विझनि, कलमो पढ़नि, जहन्नम खां बचनि। जेकर को रस्तो निकिरी पए, जेकर कंहिं न कंहिं तरह सां का राह हमवार थी पए त को इहे मञे विझनि। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इन शइ जो फ़िक्र हो। क़ुर पाक फरमायो हरीसुन अलैकुम, तव्हां ते हरीस आहे, सुनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम,
मोमिननि जे मथां हरीस आहे, ख़ुसूसन ॾाढो महिरबान आहे, बाज कंदो आहे मोमिननि ते। पर इन्हनि काफ़रनि जे बारे में एॾा ग़मगीन हूंदा त जेकर इहे इस्लाम आणनि, को न को जेकर रस्तो अख़्तियार कजे, कुझु वस कजे, जेकर को न को रस्तो निकिरे, को बहानो तलाश कयां, कुझु न कुझु जेकर थिए त इहे मञनि। पोइ इन ग़म इन फ़िक्र में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थोरा मलूल थी पवंदा त नथो हिननि जे लाइ सुधारे जो को रस्तो बणिजे, अलाह सिंह आसानी बना। अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे तसल्लीअ ख़ातिर फरमायो, सोना नबी इन्ना अरसलनाक बिल हक़ बशीरन व नज़ीरा, सोना तोखे असां हक़ ऐं सच सां ॾेजारींदड़ ख़ुशख़बरी बनाईंदड़ करे मोकिलियो आहे। तूं हक़ ऐं सच सां आई ऐं तूं ख़ुशख़बरी ॾींदड़ आहीं नेकनि जे लाइ, त तव्हांखे जन्नत अल्लाह ताला तव्हांजे लाइ लिखी आहे, तव्हांखे ॾींदो। वरी ॾेजारींदड़ आहीं नाफ़रमाननि खे त बाबा ॾिजो, ख़ुदा जी ताक़त, ख़ुदा जो ॾाढो, ख़ुदा जी पकड़, ख़ुदा जो अज़ाब सख़्तु आहे। त ईअं ॾेजारींदड़ बि आहीं, ख़ुशख़बरी ॾींदड़ बि आहीं, तूं हक़ ऐं सच सां आई। सोना नबी भला तुसअलु अन असहाबिल जहीम, दोज़खनि जे बारे में तोखां कोन पुछंदासीं, एतिरो मलूल न थी। जेके दोज़खी था थियनि ज़ोरी आहे, जेके ज़ोरीअ वञी दोज़ख में था किरनि, तुंहिंजे नसीहत जे बावजूद, क़ुरान जे बावजूद, दलीलनि जे बावजूद, निशाननि जे बावजूद, मोज़िज़नि जे बावजूद, जेके ज़ोरीअ वञी था दोज़खी थियनि, कोन पुछंदासीं तोखां त इहे दोज़ख में छो विया, तूं मलूल न थी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह तबारक व तआला इहा तसल्ली ॾिनी, इहे क़ुरान पाक जूं तसल्लियूं ॿुधाइनि तूं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे उम्मत जे लाइ बे इंतिहा फ़िक्रमंद आहे त मुंहिंजी उम्मत जहन्नम खां बचे। ख़ुसूसन मुंहिंजे उम्मत जा इहे ॾोहारी, इहे ज़िद्दी, इहे नाफ़रमान, इहे जेकर जहन्नम खां बचनि, वॾा फ़िक्रमंद आहे। क़ुरान पाक जूं आयतूं दलील आहिनि त हुज़ूर जन जो प्यार उम्मत सां बे इंतिहा हो। अफ़सोस असां मुस्लमाननि पंहिंजे नबीअ जे अज़मत खे बि सही न सुञातो। हिकिड़ा त ज़िद्दी थिया, ॿिया वरी जेके मञण वारा आहिनि उन्हनि में बि किन हद खां वधीक हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह ताला जे ज़ात सां मिलाए छॾियो। वरी मञण वारनि हिकिड़नि सफ़ा बिल्कुलु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़मत खे विसारे करे दुरूद सुन्नतुनि इन समूरनि जे एहतमाम खां त ख़ाली धोई करे वेही रहिया। अल्लाह पाक तव्हां असांखे सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां सची मोहबत, सची ताबेदारी, सुन्नत जो हक़ीक़ी ताबेदार बनाए। त हाणे इन्हनि ॿिन्हिनि आयतुनि खे मिलाए करे ॾिसिजे थो त हुननि जो जेको सवाल हो उन में वॾी बेवकूफ़ी रखियल हुई त अल्लाह ताला असांखे पाण छो नथो चए, पाण छो नथो चए, बेवकूफ़ी। इन बेवकूफ़ीअ जे करे अल्लाह तबारक व तआला हुननि खे सज़ा बि फौरन ई ॾिनी आहे। हुननि जी बेवकूफ़ी बयानु थियल आहे त अल्लाह ताला असांखे पाण चए, इहा असांखे निशानी ॾे। अल्लाह जी फरमाए तव्हांजूं दिलियूं बि उन्हनि जहिड़ियूं आहिनि, बनी इस्राईल वारनि ज़िद्दी क़ौम जहिड़ियूं, ओड़ा हो तव्हां बि। जवाबु फौरन। इन ते हिकिड़ो मिसाल यादि आयो त जेको बेवकूफ़ी कंदो आहे न, हुन बेवकूफ़ माण्हूअ खे कॾहिं कॾहिं उमूमन हिकिड़ा हूंदा ई तबान सादा माण्हू आहिनि, उन्हनि जूं बेवकूफ़ूं ज़ाहिर थींदियूं आहिनि त पोइ त मयार कोन्हे, आहे ई सादो। अड़े यार चरनि सां कहिड़ा लेखा थो करे, चवंदा आहियूं अड़े हिन सादे सां कहिड़ा लेखा। पर हिकिड़ा पंहिंजो पाण खे सायो करे बेवकूफ़ महसूस कराईंदा आहिनि, अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि जीअं माण्हू सम्झनि त हे चरियाणो आहे या दरवेश आहे। ज़ोरीअ बेवकूफ़ी ज़ाहिर करे उन बेवकूफ़ीअ में पंहिंजी ज़िद्दियत ऐं नाफ़रमानी हद दर्जे जी लिकाईंदा आहिनि पंहिंजे बेवकूफ़ीअ में, पोइ उन्हनि खे सज़ा बि वरी अहिड़ी मिलंदी आहे। ज़रा थोरो मिसाल ॾियां, अल्लामा इब्न क़य्यम जौज़ी रहमतुल्लाह अलैह ऐं हाफ़िज़ अबू नईम इमाम शादी रहमतुल्लाह अलैह खां नक़ुल था कनि, सम्झाइण जे लाइ हिकिड़ो मिसाल आहे त जंग जे अंदरि शींहुं हिकु ॾींहुं थी पियो बीमार, सभु जानवर गॾिजी करे उनजी तबपुरसी करणु विया। सभु जानवर शींहं खां तबपुरसी करणु विया न, दे ख़बर वाह कीअं तबियत आहे, असां माण्हू जीअं वेंदा आहियूं। पर उन वक़्तु लोमड़ी नज़र न आई, बगड़ चालाकी कई, शींहं खे चयईं त बादशाह सलामत तव्हां खां न लोमड़ी पुछण कान आई अथव। शींहं नज़र फेराई, वाकई कान्हे। हाणे ॿुध बगड़ जी सर, जंहिं महिल उहा अचे न लोमड़ी, उनजे साम्हूं असांखे चइजांइ, इहा ॻाल्हि उनजे साम्हूं कजां त हीअ कल्ह तबपुरसी करण कोन आई। ॿियो ॾींहुं थियो, लोमड़ी जंहिं महिल आई तंहिं महिल बगड़ रड़खणी कई, साईं हीअ अथव उहा, कल्ह तव्हां खां तबपुरसी करण कोन आई। शींहं सख़्तीअ सां ईअं पंहिंजा
ॾंद भिकोड़े ऐं कावड़ में गुस्से जे लहजे में चयुसि त छो भला तूं तब पुरसी करण कोन आई, सभु आया काॾे वई आहे, रोल थी वई आहे। चवणु लॻी त बादशाह सलामत, तव्हांजे इलाज जे ॻोल्हा में हुयसि, ख़बर जो पई त बीमार थी पियो आहे, त तव्हांजो इलाज बि ॻोल्हियां, दवादारियूं। त शींहं मुतवजे थी करे चयोसि त पोइ भला तोखे मिलियो कुझु मुंहिंजे इलाज में? चई हा मिलियो, हिकिड़ी शइ मिली आहे, बघड़ जे पिनीअ जो गोश्त, बघड़ जे पिनीअ जो गोश्त तव्हांजे मर्ज़ जो इलाज आहे। शींहं जो ॿुधो त उथंदे खणी चंबो खणी फासायसि गोश्त में, पिनीअ में, देरी या वठी पटे खणी खाई छॾियईंसि। तेसि ताईं लोमड़ी गुम थी वई। त मूंखे कीअं पियो फासाईं, माराई पियो मूंखे, बघड़ खे थी चए त मूंखे माराई पियो, त कल्ह गैर हाज़िर हुयो, जंग पटाई में। चलो खिसकी वई, तेसि ताईं गुम थी वई। जॾहिं गुम थी वई, हाणे बघड़ जे पिनीअ मां रत वहे पई, चंबो पेर हुनजो खुर सॼो खून में भरिजी वियो। लोमड़ी परे वञी करे रस्ते ते हिन जो इंतज़ार पई करे। जंहिं महिल हे उतां गुज़रियो मंडकाईंदो मंडकाईंदो, तंहिं महिल लोमड़ी थी चवेसि, ओ ॻाढ़नि मोज़नि वारा छा हाल आहे? रत जो वहेसि पई, पेर जो ॻाढ़ा थी वियसि, ओ ॻाढ़नि मोज़नि वारा छा हाल आहे? त ॾिसी करे चयईंसि त बीह, चयईंसि बीह न, बादशाहनि जे मजलिस में जॾहिं माण्हू अचे त सोचे सम्झी ॻाल्हाइबो आहे, ज़बान ते कंट्रोल कबो आहे त मां छा थो ॻाल्हायां, इन न त पंहिंजूं टंगूं पटराए वेहे। बादशाहनि जे मजलिस में जॾहिं अची त ॿीहर एतिराज़ कंदी कर, केॾी लोमड़ी चालाक आहे, काॾे तब पुरसी हुनजी, काॾे बघड़ जी शिकायत, काॾे फौरन हुनखे जवाबु ॾेई करे जंग पटराए छॾियईं। त तव्हांजो इलाज बि ॻोल्हियां, ओला इलाज बि हिन जे जंग में आहे, गोश्त बि पिनीअ वारो, इनखे पट त ज़िंदगी भर इहो पेर चङी तरह न खोड़े। इहो मिसाल ख़ाली रुगो मिसाल आहे, सिर्फ़ु सम्झाइण ख़ातिर, तंबीह ख़ातिर। हिन अंदाज़ में त हिननि बेवकूफ़नि बि बनी इस्राईल वारनि सां मुशाहिबत रखंदे अल्लाह ताला जे पैगंबरनि जी ॾाढो बेवकूफ़ी करे पंहिंजो पाण खे पैगंबरनि जहिड़ो सम्झूं। अल्लाह ताला जीअं पैगंबरनि ॾे वही थो मोकिले, असां ॾे छो नथो मोकिले? काॾे पैगंबर जो मक़ाम, काॾे काफ़र नाफ़रमान ज़िद्दी, काॾे अल्लाह ताला जे ज़ात जे कलाम जी, फ़रिश्तनि मुक़दसनि जी वही जो अंदाज़ सिलसिलो, काॾे नाफ़रमान। एतिराज़ कहिड़ो कयूं? अल्लाह ताला फौरन बिना देर जे ओ जीअं लोमड़ी चालाकी कई, अल्लाह सी माफ़ फरमाए, तशबीह थो ॾियां, माफ़ फरमाए अल्लाह सी, नऊज़ बिल्लाहि मिन्हा। अल्लाह सी फौरन हुनखे जवाबु ॾिनो त पोइ हिननि जूं दिलियूं बि हुननि जहिड़ियूं आहिनि, पोइ हो जो नाफ़रमान काफ़िर त हे बि। वरी उते ई अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तसली ॾियणु फरमायो त सुहिणा नबी, दोज़ख़नि जे बारे में तोखां कोन पुछंदुसि, हिननि जे बेवकूफ़ीअ जे करे हिन ते लेबल लॻी वियो न त दोज़ख़ में वेंदा। ओ इहा बेवकूफ़ी, कॾहिं कॾहिं बेवकूफ़ी ॻिचीअ पइजी वेंदी आहे। तंहिंजे करे माण्हू सोचे सम्झी ॻाल्हाए, पंहिंजी हैसियत पंहिंजे मक़ाम खे सम्झे, मजलिस ऐं महफ़िल जे मक़ाम खे सम्झे, ईअं न त किथे पाण पटाए बीह रहे। अल्लाह ताला शाला तव्हां असांखे बि क़ुर पाक जे इन्हनि आयतुनि मां ख़ूब सम्झण जी, उन खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।